نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء. واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا. قال النبي صلى الله تعالى عليه وسلم النكاح من سنتي. وفي رواية آخر فمن رغب عن سنتي فليس مني. قال النبي صلى الله تعالى عليه وسلم يا معشر الشباب من استطاع منكم الباء فليتزوج. صدق الله العظيم وصدق رسوله النبي الكريم. ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. بلغ العلا بكماله كشف الدجى بجماله
آلي حسنت جميع خصالي صلوا عليه وآله सभई दिल जे मोहब्बत सां मदीन जे मिठड़े साईं ते नमाज वारो दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। माशाअल्लाह असाई तवां थाना बुला खान जहिन शहर में सौ जोड़न जे इज्तिमाई शादी जे तकरीब में थींदड़ हिन भलारी मजलिस ऐं महफ़िल में पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जी नीयत सां गॾु थिया आहियूं। दुआ है त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असाई तव्हां सभिनी जी हाज़िरी अचण वेहण ॿुधण ॿुधाइण खे पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन्हनि सभिनी निकाहनि खे बरकत जो ज़रियो बणाए, नेक औलाद जो ज़रियो बणाए। इन्हनि जोड़नि में अल्लाह साईं प्यारो मोहब्बतूं नसीब फरमाए। असांजो इंतिहाई प्यारो मोहतरम जनाब शेख अब्दुल्ला साहब जिन जी मेहनत खे हिम्मत खे पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। मुझा दोस्तों, मज़हब इस्लाम में रही करे असाई तव्हां जे मथां केतिरई अहकाम रब वटां लागू आहिनि। को हुकुम निमाज जे सूरत में, त को हुकुम रोज़े जे सूरत में, त को हुकुम ज़कात जे सूरत में, त को हुकुम हज जे सूरत में। उन्हनि अहकामनि में हिकिड़ो हुकुम निकाह जो भी आहे। ऐं आसान में आसान हुकुम निकाह जो है। निकाह नालो है ईजाब ऐं क़बूल जो, बिन गवाहनि जो। ही जो को जहान है, ही जो को आलम है, इन जहान के अंदर अल्लाह मर्दन के भी खलकियो तो औरतन के भी खलकई। ही पूरो जहान मर्द ऐं औरत जे बदी में थो गुज़रे। मर्द के ज़रूरत है औरत जी, औरत के ज़रूरत है मर्द जी। तव्हां जे करे नज़र डोड़ाईंदा
हिन पूरी कायनात जे अंदर अल्लाह रब्बुल इज़्ज़त दुनिया जे धरती ते पहिरीं जेको अमल करायो वो अमल निमाज जो न हुयो, वो अमल रोज़े जो न हुयो, वो अमल ज़कात ऐं हज जो न हुयो, वो अमल ज़िक्र जो न हुयो, वो अमल निकाह जो हुयो। दुनिया जो पहिरियों इंसान, पहिरियों नबी हज़रत आदम, जंहिंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त पाण पंहिंजे कुदरत जे ज़रिए ख़ल्क़ियो, ठाहियो, दुनिया जे धरती ते आंदई। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हज़रत आदम के जीअं आंदो मोकिलियई, हज़रत आदम जे कुख वञा अम्मा हवा पैदा थी। अम्मा हवा जो निकाह हज़रत आदम सां थियो। अम्मा हवा जो निकाह जॾहिं हज़रत आदम सां थियो, पोइ दुनिया जी आबादी वधण शुरू थी। सूरत निसा जेकॾहिं तव्हां खोलींदो, पहिरियों रुकू आहे, उन जे अंदर अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहा ॻाल्हि ज़िक्र कई है। फरमाया अय्युहन नास तक़ू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन व खलक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिनहुमा रिजालन कसीरन व निसाअ। अल्लाह दुनिया जी सभिनी इंसाननि खे खिताब कयो। अल्लाह तो फरमाए, दुनिया जा इंसानो तव्हां मूं अल्लाह खां डिॼो। फरमाए जो तव्हांजो रब भी हुयमि, तव्हांजो ख़ालिक भी हुयमि। फरमाई तव्हां पंहिंजी मर्ज़ी जे तरफ़ नज़र त करो, तव्हांजो नालो निशान न हुयो। तव्हांजा मिट, तव्हांजा माए, तव्हांजा अब्बा ॾाॾा, तव्हांजा ॾाॾा, तव्हांजी कौम, तव्हांजी बिरादरी न हुई। फरमाई अल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदा, ओ दुनिया जा इंसानों मु अल्लाह तव्हां सभिनीनि खे हिकिड़ी जान मंझां पैदा कयो। यानी तव्हां सभिनीनि खे मु अल्लाह हज़रत आदम मंझां पैदा कयो। फरमाई पहिरीं पहिरीं मु अल्लाह साईं पाण पंहिंजी कुदरत जे ज़रिए हज़रत आदम खे पैदा कयो। फरमाई खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदतिन व खलक़ मिन्हा ज़ौजहा। अल्लाह तो फरमाई हज़रत आदम के जॾहिं मूं ख़ल्क़ियो, पोइ मूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त पाण पंहिंजी कुदरत जे ज़रिए हज़रत आदम मंझां हवा पैदा कयमि। पोइ फरमाई हज़रत आदम जो निकाह जॾहिं हवा सां थियो, फरमाई व बस्स मिनहुमा रिजालन कसीरन व निसाअ। पोइ हज़रत आदम जो निकाह जॾहिं हवा सां थियो, पोइ इन मंझां केतिरी मूं अल्लाह मर्द पैदा कया, केतरी मु अल्लाह औरतूं पैदा कयूं। पूरी दुनिया जी आबादी मु अल्लाह रब्बुल इज़्ज़त हज़रत आदम जे ज़रिए आबाद कई। दुनिया जी जेका बि आबादी थी निकाह जे ज़रिए थी। ऐं निकाह हिकिड़ो अहिड़ो मुक़दस अमल अथव, हिकिड़ो अहिड़ो मुक़दस अमल आहे जो रुगो हज़रत आदम जी सुन्नत न आहे, सभिनी नबियनि जी सुन्नत आहे। सभिनी नबियनि जी सूरत राद है। अल्लाह से सोने मोहम्मद के खिताब करे फरमायो, फरमाई वलक़द अरसलना मिन क़ब्लिका रुसुला वजअलना लहुम अज़वाजन व दुर्रिया।
ओ मुंहिंजा दिलबर नबी, मुंहिंजा महबूब नबी, नबी जा सरदार नबी, तोखां अॻ में जेके नबी, जेके पैगंबर, जेके रसूल आया, उन्हनि सभिनी नबियनि निकाह भी कया, उन्हनि सभिनी नबियनि शादियूं भी कयूं। फरमाई वजअल्ना लहुम अज़वाजन व ज़ुर्रिया, अल्लाह तो फरमाई निकाह खां बाद उन्हनि पैगंबरनि, उन्हनि नबियनि, उन्हनि रसूलनि खे मूं अल्लाह औलाद जो मालिक भी कयो। मूं उन्हनि नबियनि खे बच्चा भी ॾिना, उन्हनि नबियनि खे मूं न्याणियूं भी ॾिनियूं। तव्हां नज़र करियो सोणे मुहम्मद रसूलुल्लाह जी ज़ात जी तरफ़। अल्लाह सोणे मुहम्मद रसूलुल्लाह खे नरीन औलाद भी अता कयो। अल्लाह सोणे मुहम्मद रसूलुल्लाह खे न्याणियुनि वारी नेमत भी ॾिनी। इन ई लाइ मुंहिंजे अल्लाह क़ुरान मजीद जे अंदरि सोणे मुहम्मद रसूलुल्लाह जी न्याणियुनि जो तज़किरो कयो। फरमाया अय्युहन नबिय्यु कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन। पर्दे जे हुक्म में अल्लाह से फरमायो मुंहिंजा दिल पर नबी तू पंहिंजनि घर वारनि खे बि चओ, पंहिंजी न्याणियुनि खे बि चओ। ऐं सोणे मुहम्मद रसूलुल्लाह जो जेको नस्ल हलियो, अम्मा फातिमा मंझा हलियो। नबी साईं जो जेको बि नस्ल अम्मा फातिमा, मुंहिंजा दोस्तो, निकाह हिकु मुक़द्दस अमल अथो, पाकीज़ा अमल आहे। जेतिरो आसान हुयो निकाह, ओतिरो असां ई तव्हां मुस्लमाननि निकाह वारे इन आसान अमल के मुश्किल बनायो है, मुश्किल बनायो। अॼु मुसलमान चवनि था जे करे पुट जो निकाह कराया, घरवारी थींदी, बच्चा थींदा, खाईंदा किथां, पींदा किथां, हिन जा इखराजात किथां पूरा थींदा। ऐं मुंहिंजो अल्लाह क़ुरान मजीद जे अंदरि फरमायो, फरमाई निकाह कंदो ऐं रब तव्हांखे शाहूकार करे छॾींदोसि। निकाह जे करे माण्हू मालदार थींदो आहे, शाहूकारी मिलंदी आहे। फरमाई यकूनु फुक़रा युग़निहिमुल्लाहु मिन फ़ज़्लिही। मुंहिंजे अल्लाह क़ुरान मजीद जे अंदरि फरमायो त निकाह जे करे डप न करियो त तव्हां सुञा थी पवंदा। अल्लाह तो फरमाए बच्चन जो निकाह कराईंदो, न्याणे जो निकाह कराईंदो। अल्लाह तो फरमाए ऐं तव्हांखे माला माल करे छॾींदोसां, अल्लाह तव्हांखे पंहिंजे फज़ल सां शाहूकार करे छॾींदोसां। निकाह जे करे अल्लाह वाइदो थो करे त माला माल थी पवंदो, शाहूकार थी पवंदो। ऐं उहो माण्हू जेको ॿिनी न्याणी जी पालना थो करे, तरबियत ऐं परवरिश थो करे। काइनात जे नबी फरमायो मन्नाल जारियतैन यत्ता तबलुगा जा यौमल क़ियामति अन वहुवा कज़ा वज़न असाबियाहु। पाण फरमायो मुंहिंजी उम्मत मंझां अगरि कोई उम्मती ॿिनी न्याणियुनि जी पालना, पंहिंजी तरबियत, ॿिनी न्याणियुनि जी तरबियत ऐं परवरिश थो करे, तरबियत ऐं परवरिश खां बाद उन्हनि जो निकाह थो कराए, मैदानी क़यामत में इहो ॿिनी न्याणियुनि जो पीउ जॾहिं उथंदो, मो मुहम्मद रसूलुल्लाह जे मुंहुं रसूलुल्लाह जे पासे में ईअं गॾु हूंदो। पाण साईं जिन फरमायो जीअं ही आंगुर हिन आंगुर सां गॾु आहे, सफ़ा मो मुहम्मद जे वेझो हूंदो। ऐं ॿुधो, पुटु नेमत अथो, न्याणी रहमत अथो। पुटु नेमत, न्याणी रहमत, छा फ़र्क़ु रहमत ऐं नेमत में? नेमत ते ज़वाल आहे, नेमत ख़तम थी सघे, रहमत के ज़वाल न आहे। रहमत सदाई सदाई जे लाइ आहे, सदाई सदाई जे लाइ। ऐं काइनात जे नबी फरमायो
मुझे उम्मत मंजा अगर के खे न्याणी थी थे तो उनके आऊं मुबारकबादी आऊं मोहम्मद रसूलुल्लाह पाण थो ॾियां आ मोहम्मद रसूलुल्लाह पाण तो मुबारकबादी ॾियां। हजरत अली फातिह खैबर शेर खुदा के नबी साईं जिन के वसीयतूं कयूं। पहिरीं वसीयत ई अली नमाज जो टाइम ते त देर न कजा, जनाज़ो हाज़िर थिए त भरण में देर न कजा। टियों छोकरो छोकरी बालिग थियनि उथारण में देर न कजा। तव्हां सीरत जा किताब खोले ॾिसो, अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जियां बुलूगत जे मैदान में कदम रखिया, रब्बे मोहम्मद जो कसम कायनात जे नबी हिकु ॾींहुं घर न विहारियो। जुम्मे ते हज़रत अली वटां पैगाम आयो आहे निकाह जो, ॻाल्हि थी आहे विची ते निकाह थियो आहे। कहिड़ी अम्मा फातिमा जंहिंजे लाइ कायनात जे नबी फरमायो फातिमा तो बिज़त मिनी, फातिमा त मूं मोहम्मद जे जिगर जो टुकड़ो आहे। कहिड़ी फातिमा जंहिंजे लाइ कायनात जे नबी फरमायो फातिमा वो मोहम्मद जे जिगर जो टुकड़ो। अगर तव्हां मुंहिंजी फातिमा खे ख़ुशि करे छॾियो त तव्हां मूं मोहम्मद खे ख़ुशि कयो, अगर तव्हां मूं मोहम्मद खे ख़ुशि कयो त तव्हां मुंहिंजे अल्लाह खे ख़ुशि कयो। अगर तव्हां मुंहिंजी फातिमा न्याणी खे रंझायो त तव्हां मोहम्मद खे रंझायो। अगर तव्हां मूं मोहम्मद खे रंझायो गोया कि तव्हां मुंहिंजे अल्लाह खे रंझायो। उहा फातिमा जेका सोणे मोहम्मद जी एॾी दादरी एॾी प्यारी जॾहिं हज़रत अली जे घर ईंदी हुई, सोने मोहम्मद जे घर सोनो मोहम्मद उथी बि पाण अम्मा फातिमा जो इस्तक़बाल कंदा हा। जे फातिमा जो अल्लाह एॾो वॾो शान एॾो वॾो मान एॾी वॾी इज़त रखी आहे, मैदान क़यामत में आवाज़ ईंदो ग़ैब मंझां, ओ दुनिया जा नबियो वलियो गौसो कुतबो पीरो फ़कीरो, पंहिंजूं नज़रूं हेठि करियो, छो कायनात जे प्यारे नबी जी प्यारी न्याणी अम्मा फातिमा पुल सिरातां मटे रही है, जन्नत जे तरफ़ वञी रही है, पंहिंजूं नज़रूं हेठि करियो। मुंहिंजा दोस्तो, ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे जो अहिड़े मौक़े ते ग़रीब जोड़नि जी ख़िदमत कई थी वञे। निकाह जे तकरीब में उन्हनि खे ख़ुशि कयो थो वञे। ऐं इहो बि ॿुधी छॾियो, असां तव्हांजो जेको मज़हब आहे जंहिंजो नालो इस्लाम आहे, इहो कामिल ऐं मुकम्मल मज़हब आहे। मज़हब इस्लाम नालो रुगो निमाज़ जो न आहे, रुगो रोज़े जो न आहे, रुगो ज़कात जो न आहे, रुगो हज जो न आहे, रुगो ज़िक्र जो नालो न आहे। ग़रीबनि जी ख़िदमत जो नालो बि मज़हब इस्लाम आहे। पोइ पंहिंजो हुजे परावो हुजे, बिरादरी जो हुजे या बिरादरी खां ॿाहिरि जो हुजे, असां ई तव्हांखे खपे त अहिड़नि मौक़नि ते असां ई तव्हां ग़रीबनि जी मदद ज़रूरु कंदा वञो। जेके बेपोचा आहिनि, बेसहारा आहिनि, यतीम आहिनि, उन्हनि जी असां ई तव्हां अहिड़नि मौक़नि ते ग़रीब बेवाहनि जी बेसहारनि जी माली ज़रिए टेको ज़रूरु कंदा वञूं, उन्हनि जी ख़िदमत ज़रूरु कंदा वञूं। कायनात जे नबी हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह फरमायो, अल ख़ल्क़ु अयालुल्लाह फअहब्बुल ख़ल्क़ि इलल्लाहि मन अहसना इला अयालिही। फरमायूं, पूरो जहान, ये पूरी मखलूकात अल्लाह जो घराणो आहे ऐं रब खे उहो माण्हू वध खां वधि महबूब आहे, उहो माण्हू रब जो दादलो आहे जेको अल्लाह जे बांडड़नि सां अहिड़नि मौक़नि ते मदद करे, उन्हनि जी माली सहकार करे, उन्हनि सां ताउन करे।
ख़ुशी जे मौक़े ते माण्हू ग़रीबनि सां हमदर्दी करे, जेकॾहिं का उन्हनि जे मथां मुसीबत थी अचे, को ॾुख थो अचे, का परेशानी थी अचे, त अहिड़े मौक़े ते माण्हू उनजी हौसला अफ़ज़ाई करे, उन्हनि जी ख़िदमत करे। इन जे करे कंहिं चवण वारे चयो, करोगे अगर मेहरबानी तुम अहले ज़मीं पर, करोगे अगर मेहरबानी तुम अहले ज़मीं पर, खुदा मेहरबान होगा तुमसे अर्शे भरी पर। करोगे मेहरबानी अगर अहले ज़मीं पर, खुदा मेहरबान होगा तुमसे अर्शे भरी पर। ऐं कायनात जे नबी फरमायो, इरहमु मन फिल अर्ज़ यरहमकुम मन फिस समाए। पाण फरमायो, तव्हां जेकॾहिं ज़मीन वारनि ते रहम कंदो त आसमान वारो तव्हां ते रहम कंदो। आसमान वारो तव्हां ते रहम कंदो। अल्लाह सिंह कॾहिं कॾहिं माल ॾेई बि पंहिंजनि ॿारनि खे आज़माईंदो आहे, शाहूकारनि खे आज़माईंदो आहे, ख़ुशहाल माण्हुनि खे आज़माईंदो आहे। त ॾिसूं इहो मुंहिंजो इहो बानू जेके मूं माल ॾिनूं, जेके मूं ॿनियूं ॾिनियूं, जेके मूं इज़त ॾिनी, जेके मूं शोहरत ॾिनी, जेके मूं नौकरी ॾिनी, जेके मूं मुलाज़िमत ॾिनी, आया मुंहिंजनि बेपोच ॿारनि जी ही ख़िदमत करे थो या नथो करे, ही उन्हनि सां ताउन करे थो या नथो करे। इन करे कॾहिं कॾहिं रब माल ॾेई बि आज़माईंदो आहे। त माशाअल्लाह ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। असां तव्हांजी इहा सोच हुजे त पाड़े में जेकॾहिं को ग़रीब आहे, का बेवा है, को मिस्कीन है, को बेपहुचो है, को बेसहारो है, को बेरोजगार है, को मकरूज है, को यतीम है, को बीमार है, असाई तव्हां हर टाइम ते हुनजी माली सहकार करियो, हुनजी माली मदद करियूं। ऐं उन में नशो नुमा न हुजे, रियाकारी न हुजे, ॾेखा न हुजे, नालो चमकाइण मक़सद न हुजे। यकीन समझो, असां तव्हां जे करे ग़रीबनि जी मदद कई, रब साईं इन्हनि ग़रीबनि जे करे, इन्हनि मज़लूमनि जे करे, इन्हनि बेपहुचनि जे करे अल्लाह साईं तुंहिंजा मुंहिंजा बेड़ा पार करे छॾींदो। माशाअल्लाह तव्हां जीअं वेठा आहियो तीअं वेठा रहिजो। मूंखे जेके ॻाल्हियूं करणियूं हुयूं मौज़ू जे मुनासिबत सां मूं तव्हांजे साम्हूं करे छॾियूं। ऐं अल्लाह खां दुआ गो आहियां उन्हनि दोस्तनि जे लाइ जिन दोस्तनि इन्हनि ग़रीब जोड़नि सां हमदर्दी कई आहे, इन्हनि सां प्यार कुर्ब मुहबत जो इज़हार कयो आहे। मुंहिंजी दिली दुआ आहे त अल्लाह साईं इन्हनि सभिनीनि दोस्तनि खे दुनिया ऐं आख़िरत जूं इज़तूं नसीब करे, ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी।